दर जो खड़को थियो। दर खोलियुमि। दर खोलण सां जेको कुझु ॾिसण में आयो तंहिं ते सफ़ा यकीन ई कोन थे आयो त जंहिंसां रुगो मिलण जो टाइम वठण जे लाइ जुतियूं घसी वेंदी हुयूं। बंगले ऐं आफ़ीस जे दरनि जा धिका ऐं दड़का तोड़े गार गंद मिलंदा हुआ। उनखां पोइ बि जे मिलंदो हो त बीहण न ॾींदो हो, बीहण ॾींदो हो त कुछड़ न ॾींदो हो। जान जी पनाह घुरी जे कुझु कुछंदा हुआसीं त ॿुधंदो कोन हो, जे ॿुधंदो हो त जवाबु कोन ॾींदो हो, जे जवाबु ॾींदो हो त अहिड़ो जो अंदरि ई साड़े छॾींदो हो। तयारु तव्हां मां त अची अड़ियो हां, रुगो हिकु वोंट छा ॾिनो अथव, असुलु मथो ई खाई विया आहियो। झटि घड़ीअ लाइ 60-70 साल सियासी सर्किस जे मदारनि जूं मुनाफ़िकाना कल्टियूं ऐं कलाबाज़ियूं ऐं करतब ज़हन ते तरी आया। दिलि आय जो आदुर्भाव करण जे लाइ सट ॾिनी, पर माज़ी में थियल जुठियूं उधमा ॾेई हरिनी कदुरनि खे कावड़ाए विधो। तॾहिं मुंहं में सूंड पाए पुछियुमि, ख़ैर त आहे बा, हेॾी लोध वठी दर ते आयो आं। लोध जो मतिलबु सम्झंदे बि कमाल जी बेहयाईअ सां वाछू टेड़ींदे हथ ॿधंदे चयाईं, यार वोट जी मिड़ई पारत थई। हेॾऊं हिन जो ईअं चवणु हो। हथ ॿधंदे चयोमांसि, ॿेली सिंध जी पारत अथव।